अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा नुमेरान न्यूज़ जो कयूं था ख़बरनि ॾांहुं। झंडो मरी रिपोर्ट नोकाफ़ मरी झंडो मरी वेझो केसर सेणो स्टॉप वटि गुज़िरियल 7 कलाकनि खां धरणो मुसाफ़िर मरीज़ ऐं ॿार ॾांहुं परेशान इंतिज़ामिया गायब। SDO वावड़ा टंडो आदम पारां ॻाल्हियुनि खां इनकार ॻोठाणा पारां जेसीं ॻाल्हियूं न थींदियूं रोड बंदि रहंदो। वावड़ा ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। गाॾियुनि जे ॿिन्ही पासनि खां कतारूं लॻी वियूं। गाॾियुनि मां फुर जो अंदेशो। टंडो आदम इंतिज़ामिया गायब। मुसाफ़िर खे जानी ऐं माली नुक़सान थी सघे थो। गाॾियुनि जूं कतारूं 4 खां 5 किलोमीटर ताईं बीठल थियण वारे हंध ते टिनी ज़िलनि जूं हदूं मिलनि थियूं। ॻाल्हियुनि लाइ चूंडियल नुमाइंदा तोड़ियाला अमलदार न पहुता। SDO हीसको टंडो आदम रिश्वत खे बाज़ार गरम करे छॾी आहे। हिक न ॿिए ॾींहुं असांजे 20 ॻोठनि जी बिजली बंदि करे रिश्वत तलब करे थो दरख़्वास्त कयी। SDO टंडो आदम ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे ॻोठनि जी बिजली फौरी बहाल कई वञे। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। अॻवान वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।